मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। सूबाई वज़ीर बहाली मखदूम महबूब ज़मान डीसी मटियारी मोहम्मद यूसुफ शेख DHO मटियारी सईद आसिफ शाह जी ख़ासि हिदायत ते मोबाइल मेडिकल कैंप ॿ ॾींहं न्यू सदाबाद जे भरिसां ॻोठ शहनशाह में पीर इनाम शाह राजदी पीर जुनेद शाह राजदी जे फार्म हाउस ते मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंजी निगरानी मोबाइल मेडिकल कैंप जे एडमिन ऑफिसर मुर्तज़ा मक्सी मुताबिक़ ॿ ॾींहं जे कैंप में हैदराबाद जे मशहूर डॉक्टरनि जे टीम डॉक्टर शाकिर मेमण मटियारी, डॉक्टर सादिया इसरार, सैयद ज़ैन शाह, सलीम रिंद, परवेज मरी, राजकुमार समेत मेल फीमेल डॉक्टरनि जी टीम ब्लड प्रेशर, दिल जा मरीज़, मलेरिया बुखार, शुगर, पथरी, ख़ारिश समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल मरीज़नि डॉक्टर खे ॾेखारियो, जिन खे डॉक्टरनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं ऐं अल्ट्रासाउंड मुफ़्त में कया विया। उन मौक़े ते डॉक्टर शाकिर मेमण चयो त काल्ह वारी कैंप में 235 मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं, जॾहिं त अॼु वारी कैंप में 300 मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं, जॾहिं त अल्ट्रासाउंड मुफ़्त कया विया। ही कैंप सुभाणे 3 ॾींहं अॼु पीर बख़्श खोसो में लगाई वेंदी।